औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम स्टडी ऑफ सिंधी बोर्ड जा मुहज़्ज़िज़ मेहमानो अस्सलाम वालेकुम। अॼु असीं तव्हांजे लाइ सिंधी ग्रामर जो मुकमल कोर्स खणी आया आहियूं, जंहिंमें असां तव्हांखे तफ़सीली तौर ते सिंधी ग्रामर सेखारींदासीं। तव्हांजो वक़्तु ज़ाया न कजे, असां पंहिंजे टॉपिक ते अचूं था। अॼु असीं पढ़ंदासीं सिंधी ग्रामर याने व्याकरण। तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ग्रामर अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे, सिंधी में असां हिनखे व्याकरण चवंदासीं। अचो त हाणे असीं पंहिंजे टॉपिक ॾांहुं हलूं। असांजो टॉपिक आहे ग्रामर छा आहे, अखर छा आहे, लफ़्ज़ छा आहे ऐं जुमिलो छा आहे। इंशाल्लाह ही वीडियो ॾिसण खां पोइ तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वेंदो त ग्रामर छा आहे, अखर छा आहे, लफ़्ज़ छा आहे ऐं जुमिलो छा आहे। ग्रामर कंहिं बि ॿोली खे सही नमूने सम्झण, ॻाल्हाइण ऐं लिखण जे उसूलनि ऐं क़ाइदनि खे ग्रामर याने व्याकरण चइबो आहे। याने असीं काई बि जॾहिं ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं त उन में असीं ग्रामर यूज़ कंदा आहियूं। जीअं हाणे मां तव्हां सां ॻाल्हाए रही आहियां त उन में बि ग्रामर यूज़ थी रही आहे। असीं स्कूल वञूं था, ही हिकु नंढो जुमिलो आहे, पर हिन में बि ग्रामर जा पूरा क़ाइदा ऐं उसूल अचनि था। असीं पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेको कुझु ॻाल्हाईंदा आहियूं, जेके जुमिला यूज़ कंदा आहियूं, उन में असां ग्रामर जो इस्तेमालु कंदा आहियूं। उमेद आहे त हाणे अव्हां जे इल्म में अची चुकियो हूंदो त कंहिं बि ॿोलीअ जे कानूननि ऐं क़ाइदनि खे ई ग्रामर याने व्याकरण चइबो आहे। अखर, अखर छा आहे? अंग्रेज़ी में अखर खे असीं लेटर चवंदा आहियूं। कंहिं बि ॿोलीअ जी अल्फ़ाबेट खे असीं अखर चवंदा आहियूं। जीअं अलिफ़ बेबदक, बेबुक, ए बी सी। त यानी काई बि ॿोली हुजे उन जो जेको हिकु लेटर हूंदो आहे उन खे ई असीं अखर चवंदा आहियूं। यानी कंहिं बि ॿोली खे सिखण जे लाइ असांखे पहिरियां ई अखर सेखारियो वेंदो आहे, पोइ चाहे उहा सिंधी हुजे, अंग्रेज़ी हुजे, अरबी हुजे, पहिरियां ई असांखे उन जी अल्फ़ाबेट सेखारी वेंदी आहे। बिना अखर जे असां काई बि ॿोली सिखी न सघंदा आहियूं। उमेद आहे त तव्हांखे अखर जे बारे में फुल नॉलेज अची वई हूंदी ऐं तव्हांखे हाणे क्लियर थी चुकियो हूंदो त अखर छाखे चइबो आहे ऐं बिना अखर जे असां काई बि ॿोली सिखी नथा सघूं। हाणे असीं पढ़ंदासीं लफ़्ज़ जे बारे में त लफ़्ज़ छा आहे। हिक खां वधीक अखरनि जे मेड़ खे लफ़्ज़ चइबो आहे। जीअं माउ, माउ में 3 अखर अचनि था, तॾहिं वञी करे इहो हिकु लफ़्ज़ ठहे थो। जीअं स्कूल, स्कूल में 5 अखर अचनि था। अलिफ, सीन, काफ, वाव, लाम, इहे 5 अखर मिली करे हिकु लफ़्ज़ ठाहिनि था। त उमेद आहे त तव्हांखे हाणे सम्झ में अची वियो हूंदो त लफ़्ज़ छाखे चइबो आहे। अखरनि जे मेड़ खे असां लफ़्ज़ चवंदा आहियूं। पोइ उहे 2 अखर हुजनि, 3 अखर हुजनि, पाण में मिली करे हिकु लफ़्ज़ ठाहींदा आहिनि। अचो त हाणे असीं पंहिंजे आख़िरी टॉपिक ॾांहुं हलूं। असांजो आख़िरी टॉपिक आहे जुमिलो छा आहे। जुमिलो 2 या 2 खां वधीक लफ़्ज़नि जे मेड़ खे असां जुमिलो चवंदा आहियूं। जीअं मानी वठ, इन में 2 लफ़्ज़ अचनि था, मानी वठ। इहे 2 लफ़्ज़ मिली करे पाण में जुमिलो ठाहिनि था। मिसाल तौर, मां स्कूल वञां थी, हीअ स्कूल वञे थी, त इन में 4 लफ़्ज़ अचनि था। इहे 4 लफ़्ज़ पाण में मिली करे हिकु जुमिलो ठाहिनि था। उमेद आहे त तव्हांखे पूरो वीडियो सम्झ में अची वियो हूंदो। उमेद आहे त तव्हांखे हिन वीडियो में क्लियर थी वियो हूंदो त ग्रामर छा आहे, अखर छा आहे, लफ़्ज़ छा आहे ऐं जुमिलो छा आहे। हाणे असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा निगहबान।